بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أبي القاسم محمد وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الله على أعدائهم أجمعين أما بعد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو أصدق القائلين وقوله الحق بسم الله الرحمن الرحيم هن لباس لكم وأنتم لباس لهن नाज़िर किराम सामिन मोहतरम सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़िर किराम असां हुकूक ज़ौजैन जे मौज़ू ते पहिरीं निशस्त में तव्हां सां मुखातब आहियूं ऐं असां अॼु बयानु कंदासीं त इहे हुकूक इंसान ते कॾहिं ईंदा। यकीनन इहे हुकूक इंसान ते तॾहिं ईंदा ऐं जारी थींदा जॾहिं इंसान निकाह कंदो। ऐं अचो ॾिसूं त निकाह चवनि कंहिंखे था उमूमन इहो निकाह जेको असांजे मुआशिरे में राइज आहे मशहूरु आहे निकाह जी माना आहे शादी। ऐं अचो ॾिसूं लुग़त जे एतबार सां निकाह अरबी लफ़्ज़ आहे इन जी माना छा आहे त लुग़त में निकाह जूं 4 मानाऊं बयानु थियल आहिनि। पहिरीं माना निकाह जी इहा आहे त ॿिनि शयुनि में अहिड़े तरीक़े सां मिली वञण जो हे ॿई हिकु शइ शुमार थियनि। निकाह जी माना 2 शयूं अहिड़े तरीक़े सां मिली जुड़ी वञनि जो 2 न बल्कि इहा हिकु शइ शुमार थिए। ॿी माना निकाह जी इहा आहे त निकाह याने जीअं नकह याने जीअं बारिश जा कतरा ज़मीन ते पवंदा आहिनि त इहा ज़मीन बारिश जे कतरनि खे अहिड़े तरीक़े सां जज़ब कंदी आहे जो इहा बारिश ज़मीन में मिली जुड़ी वेंदी आहे। 2 माना। नंबर 3 निकाह नकह मां वरितल आहे ऐं उन जी माना इहा आहे जीअं हिकु वण जूं टारियूं ऐं शाखूं याने जीअं वण जूं टारियूं ऐं शाखूं अहिड़े तरीक़े सां पाण में मिली जुड़ी वेंदियूं आहिनि जो उन वण जे हेठां अगरि केरु इंसान वेहे त उन खे उस नाहे लॻंदी ऐं छांव ई छांव हूंदी आहे। याने निकाह इंसान खे पहिरीं माना में ॾिसूं त हिकु करे छॾे थो। नंबर 2 निकाह जी माना ॾिसूं त माण्हू ईअं मिली जुड़ी वञे थो जीअं ज़मीन में बारिश जज़ब थी वेंदी आहे। ऐं निकाह जी 3 माना इहा आहे त वण जूं टारियूं जीअं पाण में मिली जुड़ी वेंदियूं आहिनि याने रुॻो छांव ई छांव हूंदी आहे। निकाह में बि अहिड़े तरीक़े सां ज़ौजैन हिक ॿिए जे लाइ छांव ई छांव हुजनि बारिश वांगुरु रहमत हुजनि पहिरीं माना में मिली जुड़ी रहनि। निकाह जी 4थी माना इहा आहे निकाह याने हिक ॿिए ते एतमाद करणु। छो अगरि हिक ॿिए ते एतमाद न हूंदो त निकाह जो फ़ाइदो ई कोन्हे को। निकाह जो फ़ाइदो इहो आहे त निकाह करण सां शोहर जो घरवारी ते एतमाद हुजे ऐं घरवारी जो शोहर ते एतमाद हुजे। इहे निकाह जूं 4 मानाऊं आहिनि। जेको इन्हनि 4 मानाउनि ते अमल कंदो त ईअं सम्झो निकाह जो इन ते असर ऐं रंग चढ़ियो आहे। अगरि 4 माना मां का बि हिकु माना न हुजे त सम्झो हिननि ज़ाहिरनि त निकाह कयो आहे पर निकाह जो अञा इन्हनि ते असर ऐं रंग नाहे चढ़ियो। नाज़िर निकाह जी फ़ज़ीलत में रसूल इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था अन निकाह मिन सुन्नती निकाह मुंहिंजी सुन्नत आहे। ऐं रसूल इस्लाम फरमाइनि था इज़ा जाअकुम मन तरज़ौना ख़ुल्क़हु व दीनहु फ़ज़व्विजूहु इल्ला तकुन फ़ितनतुन कबीरतुन फ़िल अर्ज़। अगरि कोई शख़्स तव्हां वटि रिश्ते जे लाइ अचे थो
ऐं तव्हां उन जे अख़लाक खां ऐं उन जी दीनदारी खां राज़ी आहियो त तव्हां उहो रिश्तो उन सां करे छॾियो। अगरि तव्हां इहो रिश्तो न कंदव त रसूल इस्लाम फरमाइनि था त हिन अर्ज़ में वॾो फ़साद बर्पा थी वेंदो। जीअं फज़ीलत निकाह में हिकु रिवायत आहे, इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम खां हिकु शख़्स अची करे ऐं इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम खां शादी जे बारे में मशवरो तलब थो करे। जा रजुल इलल इमाम हसन इब्न अली यस्तशीरुहु फी तज़वीज इब्नतिही। इमाम अलैहिस्सलाम उन खे मशवरो ॾियनि था ऐं उन खे चवनि था ज़व्विजहा मिन रजुलिन तक़िय्यिन फ़इन्नहु इन अहब्बहा अकरमहा व इन अबग़ज़हा लम यज़लिमहा। इमाम अलैहिस्सलाम उन शख़्स खे मशवरो ॾियनि था त तव्हां पंहिंजी न्याणी जो रिश्तो उन ई शख़्स सां करायो जेको अख़लाक वारो हुजे, मुतक़ी हुजे, परहेज़गार हुजे। अगरि उहो शख़्स इन तुंहिंजी धीउ सां मोहबत कंदो त इन खे तमामु घणी इज़त सां नवाज़ींदो। अगरि इहो शख़्स ग़ज़बनाक थींदो त इन ते ज़ुल्म न कंदो। नाज़रीन, मालूम थियो त रिश्तो उन ई शख़्स सां कयो वञे जेको शख़्स अख़लाक वारो हुजे, मुतक़ी हुजे, परहेज़गार हुजे। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।